मटियारी लॻ ॻोठ सोना खान खुश्क जे रहवासी नौजवान वकार खुश्क खे मुबैना तौर मक़ामी बाअसर वॾेरे पारां पंहिंजे छाड़तनि जे हथां यरगमाल बणाए तशदुद जो निशानो बणाइण बाद मुछूं ऐं बिरऊं कूड़े छॾिया। जंहिं अमल जे ख़िलाफ़ जिस्कम पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जिस्कम अॻुवाण सजियल सालारो ज़ुल्फ़कार ॾेथो नज़र खुश्क वकार खुश्क ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त असांजो नौजवान वकार खुश्क मटियारी में CNG ते नौकरी कंदो आहे, जंहिंखे ॻोठ जे चङे मुड़ुस बाअसर ॻोठ जी घिटी जे तकरार तां खेसि यरगमाल बणाए तशदुद करे खेसि सख़्त ज़ख़्मी करे छॾियो ऐं संदसि मुछूं ऐं बिरऊं कूड़े संदसि तज़लील कई आहे। हुननि वधीक चयो त असां मटियारी जे सीकाट थाणे ते केस दाख़िल कराइण लाइ वियासीं त ॿिन्ही थाणनि जी पुलिस हद जो जवाब ॼाणाए असांजो केस दाख़िल नथी करे। IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। वकार खुश्क का इंसाफ कयो, खुश्क सा इंसाफ कयो, वकार खुश्क सा इंसाफ कयो, सरदारी निजाम ते